नवाज़ न्यूज़ में भलीकार आवां संझा सैयद आवां बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। सदर धमाके में मुलविस जवाबदारनि जो पाड़ेसरी मुल्क जी दहशतगर्द तंज़ीम सां राब्ते में हुआ। CTD हथां मुक़ाबले में मारिजी वियल ॿिनि जवाबदारनि जे हवाले सां वधीक इंकशाफ साम्हूं अची विया। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब CTD इख़्तियारनि जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं मारिजी वियल जवाबदार अल्हा ॾिनो जो तालुक़ उमरकोट सां हो ऐं हू IED ठाहिण जो माहिर हो। CTD डॉलर के मुकाबले में पाकिस्तानी रुपये जो मुल्क किरण जो सिलसिलो जारी। इंटर बैंक में डॉलर डबल सेंचुरी मुकम्मल करे वरती। इंटर बैंक में डॉलर 1 रुपयो 61 पैसा महांगो थी 200 रुपयनि जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर 201 रुपयनि खां बि वधी वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट उमर सरफराज चीमा जे गवर्नर तौर उहिदे तां बरतरफ़ी ख़िलाफ़ दरख़्वास्त एतराज़ लागू करे छॾिया। हाई कोर्ट जे रजिस्ट्रार जो चवणु आहे त मामलो पंजाब जो आहे। हीउ मामलो इस्लामाबाद हाई कोर्ट जे इख़्तियारनि वारे दायरे में नथो अचे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पानी की सूरत हाल बाबत अहम इजलास तलब कर वरतो। इजलास में पानी वज़ारत इरसा ॿिया अमलदार शिरकत कंदा। इजलास में पानी की विरछ बहरान जो जायज़ो वरतो वेंदो। बिलावल भुट्टो काबीना इजलास में पानी जो मसइलो उथारियो हो।